अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। असांजो टॉपिक है करंट अफेयर्स में नोबेल प्राइज़ के बारे में। उन बारे में कुछ जनरल क्वेश्चन पुछा वेंदा आहिनि। उन खां पहिरियां जेको आहे सॉरी फॉर इनकन्वीनियंस, असां पढ़ियोसीं ऑलरेडी गवर्नर बलूचिस्तान के बारे में। उहो आहे सैयद ज़हूर अहमद आगा। उन 9 जुलाई 2021 जेको सो रस्म कयो हो एज ए गवर्नर ऑफ बलूचिस्तान। तो उनखे थोरो रेक्टिफाई करे छॾियो। अॼु नोबेल प्राइज़ के बारे में असां पढ़ंदासीं त पोइ कुझु क्वेश्चन जनरल पुछा वेंदा आहिनि, त बहितर असां टॉपिक खे कवर करे छॾियूं। त नोबेल प्राइज़ तव्हांजो 10 दिसंबर ऑफ ईच ईयर अवॉर्ड कयो वेंदो आहे। नोबेल प्राइज़ कहिड़ियुनि कहिड़ियुनि फील्ड्स में ॾिनो वेंदो आहे। उहो तव्हांजी फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, मेडिसन या फिजियोलॉजी, ऐं जेको आहे सो लिटरेचर ऐं पीस। ॿियो त नोबेल पीस प्राइज़ फिज़िक्स में, केमिस्ट्री में, मेडिसन में, लिटरेचर, इकोनॉमिक्स में किथे ॾिनो वेंदो आहे, कहिड़ी सिटी में ॾिनो वेंदो आहे। त तव्हांखे कुझु ऑप्शंस हूंदा आहिनि, त तव्हां स्टॉकहोम ऐं स्वीडन जेको आहे सो फिज़िक्स, केमिस्ट्री, मेडिसन, लिटरेचर ऐं इकोनॉमिक्स में। उन खां पोइ तव्हांजो जेको आहे सो दी नोबेल प्राइज़ फॉर पीस इज़ गिवन इन द सिटी ऑफ पीस प्राइज़ जेको हूंदो तव्हांजो, उहो तव्हांजो ओस्लो ऐं नॉर्वे में ॾिनो वेंदो आहे। ठीकु आहे। ॾिसो त हिन में तव्हांजी फील्ड इकोनॉमिक्स जी फील्ड तव्हांजी आहे, जंहिंमें नोबेल प्राइज़ तव्हां जेको आहे सो अवॉर्ड कयो वेंदो आहे। उन खां पोइ आहे which country has the second most Nobel laureates after United States of America? वो था यूनाइटेड किंगडम। तो यूनाइटेड किंगडम के सेकंड मोस्ट नोबेल laureates यूके के ॾिना वेंदा आहिनि। ठीक है। When first Nobel Prize was awarded in 1901, याद रखियो फर्स्ट नोबेल प्राइज किन ॾिनो 1901 अल्फ्रेड नोबेल के। फर्स्ट वुमेन टू विन नोबेल प्राइज वाज मेरी क्यूरी। फर्स्ट वुमेन टू विन नोबेल प्राइज वाज मेरी क्यूरी इन फिजिक्स 1903 में। रविंद्रनाथ टैगोर द फर्स्ट एशियन टू रिसीव नोबेल प्राइज लिटरेचर इन 1913। तव्हां खां नेम पुछा कंदो आहे त के जेको फर्स्ट एशियन टू रिसीव नोबेल प्राइज लिटरेचर में कंहिं रिसीव कयो, रविंद्रनाथ टैगोर। ऐं ही हैज़ ऑल्सो रिटन इंडियन नेशनल एंथम, जिन इंडियन नेशनल एंथम भी लिखियो। उन खां पोइ हू इज़ द ओनली पर्सन टू विन 2 अनशेयर्ड नोबेल प्राइज़ इन केमिस्ट्री इन 1954 एंड पीस 1960। तो डॉक्टर लिनस पॉलिंग अमेरिकन हुयो जन 2 अनशेयर्ड नोबेल प्राइज़ केमिस्ट्री ऐं पीस में जेको सो अवॉर्ड ॾिना विया उन्हनि खे। फर्स्ट मुस्लिम नोबेल प्राइज़ विनर आहे तव्हांजो अनवर सादात ऑफ इजिप्ट 1978 में। त फर्स्ट नोबेल प्राइज़ विनर केरु आहे तव्हांजो अनवर सादात ऑफ इजिप्ट। मदर टेरेसा गॉट नोबेल प्राइज़ इन 1979 फॉर, तव्हांखे ऑप्शन ॾींदो पीस, फिलैंथ्रोपी ऐं जेको सो XYZ। त तव्हांजो ऑप्शन कहिड़ो हूंदो, उहो हूंदो पीस जे बारे में। उन खां पोइ आहे हू वॉज फर्स्ट रिसिपेंट ऑफ नोबेल प्राइज़ फ्रॉम पाकिस्तान। पाकिस्तान में केरु फर्स्ट रिसिपेंट तव्हांजो डॉक्टर अब्दुल सलाम। त हुनखे छाजे करे मिलियो, इलेक्ट्रोमैग्नेटिक एंड वीक न्यूक्लियर फोर्सेस। हुनखे छाजे करे नोबेल प्राइज़ मिलियो, इलेक्ट्रोमैग्नेटिक एंड वीक न्यूक्लियर फोर्सेस। कॾहिं मिलियो 1979 में। तव्हांजा इन में 3 क्वेश्चन थी वञनि था। त फर्स्ट पाकिस्तानी नोबेल रिसिपेंट ऑफ नोबेल प्राइज़ केरु हुयो ऐं छो मिलियो उन्हनि खे ऐं कॾहिं मिलियो। डॉक्टर अब्दुल सलाम डन PhD फ्रॉम कैवेंडिश लेबोरेटरी यूनिवर्सिटी फ्रॉम कैम्ब्रिज UK। ठीक है। ॾिसो त इहे 2 क्वेश्चन ऑलरेडी पुछा विया आहिनि, त हिनखे तव्हां माइंड में रखो। ॿियो नेल्सन मंडेला जे बारे में, जॾहिं 1993 में पीस प्राइज़ मिलियो नेल्सन मंडेला। उन सां गॾु ॿियो बि साउथ अफ्रीकन लीडर हुयो जंहिंजो नालो छा हुयो, तव्हांखे कुझु ऑप्शन्स ॾिना वेंदा आहिनि। तुंहिंजो नालो आहे फ्रेडरिक विलियम डी क्लर्क। त 1993 में नेल्सन मंडेला सां गॾु फ्रेडरिक विलियम डी क्लर्क खे बि नोबेल प्राइज़ ॾिनो वियो। हू इज़ द यंगेस्ट नोबेल ल्यूरेट। पाकिस्तान में मलाला यूसुफज़ई आहे। पीस प्राइज़ 2014 में मिलियो एट द एज ऑफ 17 ईयर्स। त यंगेस्ट नोबेल ल्यूरेट केरु आहे, मलाला यूसुफज़ई। ऐं उन सां गॾु जेको आहे सो नोबेल पीस प्राइज़ मलाला यूसुफ जे भाउ सां शेयर कयो, उन नालो कैलाश सत्यार्थी। उहो इंडियन हुयो। तव्हांखे ऑप्शन ॾेई सघे थो विद होम मलाला यूसुफज़ई इन 2014 शेयर द नोबेल पीस प्राइज़। उहो तव्हांजो कैलाश सत्यार्थी इंडियन आहे। उनखे जेको आहे सो छा कयो, उन नोबेल पीस प्राइज़ छा कयो, हुन सां शेयर कयो, कंहिंसां मलाला यूसुफज़ई सां शेयर कयो। उन खां पोइ आहे असांजो नोबेल प्राइज़ इन 2021 में। नोबेल प्राइज़ इन फिज़िक्स 2021 में तव्हांजो सयोकरो मनाबे आहे। क्लार्कस हेल्समैन आहे तव्हांजो जॉर्जियो पैरिसी आहे। त इहे नोबेल प्राइज़ हिनखे 2021 में फिज़िक्स में ॾिना विया। यादि कजो 2021 में फिज़िक्स में। जनरल तव्हांखे लिटरेचर पुछा कंदो या पीस जे बारे में। नोबेल पीस प्राइज़ इन फिजियोलॉजी और मेडिसन कंहिंखे मिलियो, उहो तव्हांजो डेविड जेलिस खे मिलियो ऐं एडम पटापोटिन खे मिलियो आहे नोबेल प्राइज़ इन फिजियोलॉजी या जेको आहे जेका असां मेडिसन चवंदा 2021 में, उहो हिननि खे मिलियल। मां को बि ऑप्शन तव्हांखे ॾेई सघे थो पियो, तव्हां टिक करिणो आहे। ठीकु आहे। ॾिसो उन खां पोइ नोबेल प्राइज़ इन लिटरेचर में मिलियो आहे तव्हांजो अब्दुल रज़ाक गुरना। ठीकु आहे। डियर स्टूडेंट्स, 2021 जो लिटरेचर नोबेल प्राइज़ कंहिंखे मिलियो, अब्दुल रज़ाक गुरना खे 2000 जेको सो 21 जो लिटरेचर नोबेल प्राइज़। ॿियो तव्हांजो नोबेल प्राइज़ इन 2021 पीस प्राइज़ में उहा तव्हांजो
मारिया रिसा जेका फिलिपीनीज़ हुयूं उहो सेफ गार्ड द फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ते जेको आहे कमु कयो उनखे पीस प्राइज़ में। ॿियो आहे दिमित्री मोराटो, ठीकु आहे। त दिमित्री मोराटो जेको आहे उनखे नोबेल पीस प्राइज़ मिलियो 2021 में पीस जे हिसाब सां। तव्हां जेको जे 2021 में पीस प्राइज़ जे बारे में आहे ऐं होपफुली तव्हांखे हिन मां को बि क्वेश्चन पुछा करे सघे थो पियो त मेडिकल में पीस प्राइज़ कंहिंखे मिलियो, हिन में को ऑप्शन तव्हांखे ॾेई वञे, या लिटरेचर में तव्हांखे ऑप्शन ॾेई, या जेको आहे सो पीस प्राइज़ जे बारे में पुछे, या जेको आहे सो फिज़िक्स जे बारे में पुछे, को बि तव्हांखे ऑप्शन ॾे त काइंडली तव्हां हुनखे सही तरह यादि कजो, टिक कजो ऐं होपफुली तव्हांखे जेको आहे हेल्प आउट थींदा। इंशाल्लाह विल सी यू नेक्स्ट टाइम। ऐं जेको आहे सो हे मूंखे मोस्ट इंपॉर्टेंट लॻा कुझु नोबेल प्राइज़ जे बारे में, त इनखे माइंड में रखो ऐं एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू सां मोस्ट इंपॉर्टेंट आहिनि। थैंक यू डियर स्टूडेंट्स।